लूका अध्याय 4। पोइ यीशु पवित्र आत्मा सां भरिजी यरदन नदीअ तां मोटियो ऐं पवित्र आत्मा जी अगुवाईअ सां 40 ॾींहंनि ताईं बयाबान में फिरंदो रहियो। उते 40 ॾींहंनि ताईं शैतान यीशुअ जी आजमाइश कंदो रहियो। उन्हनि ॾींहंनि में हुन कुझु बि न खाधो ऐं जॾहिं 40 ॾींहं पूरा थिया त संदसि खे ॾाढी बुख लॻी। तॾहिं शैतान हुन खे चयईंसि, जेकॾहिं तूं परमेश्वर जो पुटु आहीं त इन पत्थर खे चओ कि हे रोटी ठही वञे। पर यीशुअ शैतान खे जवाबु ॾिनईंसि, पवित्र शास्त्र में इहो लिखियलु आहे कि माण्हू ख़ाली रोटीअ सां ई जीअरो न रहंदो आहे। उन खां पोइ शैतान यीशुअ खे मथे हिकु पहाड़ ते वठी वियो ऐं हिक ई पल में जगत जा सभु राज्य ॾेखारियईंसि। शैतान हुन खे चयईंसि, मां तोखे हिन सभिनीनि जे मथां अधिकार ऐं इन्हनि जी सॼी शानो शौक़त ॾींदुमि, छोकी इहो सभु कुझु मूंखे सौंपियो वियो आहे ऐं जंहिंखे चाहींदो आहियां उनखे ई ॾींदो आहियां। सो जेकॾहिं तूं मुंहिंजे अॻियां सीस नवाईं ऐं मुंहिंजी आराधना करीं त इहो सभु मां तोखे ॾेई छॾींदुमि। यीशुअ उनखे चयईं, पवित्र शास्त्र में इहो लिखियलु आहे, तूं रुगो पंहिंजे प्रभु परमेश्वर जे अॻियां सीस नवाए ऐं आराधना कर ऐं हुन जी ई सेवा कर। कुझु ॾींहंनि खां पोइ शैतान यीशुअ खे यरूशलेम शहर में वठी वियो ऐं मंदर जी चोटीअ ते बीहारे हुनखे चयईंसि, अगरि तूं परमेश्वर जो पुटु आहीं त हितां टिपो ॾे, छोकी पवित्र शास्त्र में लिखियलु आहे, परमेश्वर पंहिंजे स्वर्गदूतनि खे तुंहिंजे लाइ आज्ञा ॾींदो कि उहे तुंहिंजी हिफ़ाज़त कनि। उहे त तोखे पंहिंजे हथनि सां पकड़े करे संभाले वठंदा, किथे ईअं न थिए कि तुंहिंजे पेरनि में पत्थर सां धकु लॻे। यीशुअ उनखे जवाबु ॾिनईंसि, पवित्र शास्त्र में इहो बि लिखियलु आहे, तूं पंहिंजे प्रभु परमेश्वर जी परीक्षा न वठिजांइ। पोइ जॾहिं शैतान यीशुअ खे हर तरीक़े सां आजमाए चुको, तॾहिं उहो कुझु वक़्त जे लाइ संदसि वटां हली वियो। यीशुअ जे सेवकाईअ जी शुरूआत। यीशु पवित्र आत्मा जी सामर्थ सां भरिजी करे वरी गलील क्षेत्र में आयो ऐं हुन जी ख़बर आसे पासे जे सभिनीनि इलाक़नि में फैलिजी वई। उहो उन्हनि जे प्रार्थना घरनि में वञी सिख्या ॾींदो रहियो ऐं उन जी वजह सां सभु संदसि जी साराह कंदा हुआ। नासरत में यीशुअ जो निरादर। उन खां पोइ यीशु पंहिंजे नासरत नगर में आयो, जिते संदसि जो पालन पोषण थियो हुयो। उहो पंहिंजी आदत जे मुजिबि सबत जे ॾींहं ते प्रार्थना घर में वियो। उते उहो पवित्र शास्त्र मां वचन पढ़ण जे लाइ उथी बीठो। यशायाह भविष्यवक्ता जी किताब यीशुअ खे ॾिनी वई ऐं हुन किताब खोले करे उहा जॻहि कढियईं जिते ईअं लिखियलु आहे, प्रभुअ जी आत्मा मुंहिंजे मथां आहे, छोकी ग़रीबनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण जे लाइ हुन मुंहिंजो अभिषेक कयो आहे ऐं मूंखे इन करे मोकिलियो वियो आहे कि जेके क़ैद में आहिनि उन्हनि खे रिहाई ऐं जेके अंधा आहिनि उन्हनि खे दृष्टि पाइण जो समाचार ॾियां ऐं जेके सतायल आहिनि उन्हनि खे छॾायां ऐं ऐलान कयां कि इहो उहो ई साल आहे कि जंहिंमें प्रभु पंहिंजनि माण्हुनि खे बचाईंदो। उन खां पोइ यीशुअ किताब खे बंदि करे सेवक जे हथ में ॾिनई ऐं पाण वेही रहियो ऐं प्रार्थना घर जा सभु माण्हू हुन खे चिताए ॾिसण लॻा। यीशु उन्हनि खे ईअं चवण लॻो, अॼु ई पवित्र शास्त्र जो इहो लेख तव्हां जे साम्हूं पूरो थियो आहे। इन ते सभु यीशुअ जी तारीफ़ करण लॻा ऐं संदसि जे मुंहं मां जेके कृपा सां भरियल ॻाल्हियूं निकितियूं पिए, उन ते उहे ताजुब करे चवण लॻा, छा इहो यूसुफ जो पुटु कोन्हे? यीशुअ उन्हनि खे चयईं, तव्हां ज़रूरु इहा कहावत मूंखे चवंदव, हे डॉक्टर, पहिरियों पंहिंजे पाण खे त ठीकु करे ॾेखार, ऐं तव्हां मूंखे इहो बि चवंदव, जेके कम तूं कफरनहूम में कया आहिनि उहे कम तूं हिते पंहिंजे नगर में बि करे ॾेखार। यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हां खे सच थो चवां, कंहिं बि भविष्यवक्ता जो पंहिंजे नगर में क़दुरु न थींदो आहे। मां तव्हां खे सच थो चवां कि एलिया भविष्यवक्ता जे ॾींहंनि में जॾहिं 3.5 सालनि ताईं बरसाति न पई हुई ऐं सॼे मुल्क में ॾाढो वॾो ॾुकड़ पइजी वियो हो, उन वक़्तु इज़राइल में ॾाढियूं विधवाऊं हुयूं। पर एलिया भविष्यवक्ता सैदा इलाक़े जे सारफत नगर में हिकु विधवा खे छॾे ॿियो कंहिं वटि बि न मोकिलियो वियो। ऐं एलिशा भविष्यवक्ता जे समय में इज़राइल में ॾाढा कोढ़ी हुआ, पर सीरिया वासी नामान खे छॾे ॿियो कोई बि कोड़ मां शुद्ध न कयो वियो। इहे ॻाल्हियूं ॿुधंदे ई प्रार्थना घर जा सभु माण्हू गुस्से सां भरिजी विया। सो उहे सभई उथी खड़ा थिया ऐं यीशुअ खे नगर खां ॿाहिरि कढी करे उन खे पहाड़ीअ जी चोटीअ ते वठी विया, जिते उन्हनि जो नगर फसियल हो, ताकी उहे उन खे उतां हेठि किराए छॾनि।
पर उहो उन्हनि जे विच मां निकिरी करे उतां हली वियो। दुष्ट आत्मा जे वस मां माण्हुनि खे आज़ाद करणु। यीशु गलील क्षेत्र जे कफरनहूम नगर में वियो ऐं सबत जे ॾींहं ते माण्हुनि खे सिख्या पियो ॾे। यीशुअ जी सिख्या ते माण्हुनि खे ॾाढो ताजुब थियो, छोके संदसि जे सेखारण में अधिकार शामिल हुयो। उते प्रार्थना घर में हिकु माण्हू हुयो जंहिंजे अंदरि दुष्ट आत्मा हुई। उहो जोर सां रड़ियूं करे चवण लॻो, हे यीशु नाज़री, असां सां तुंहिंजो छा वास्तो? छा असांखे तूं नाश करण आयो आहीं? मूंखे ख़बर आहे कि तूं केरु आहीं। तूं परमेश्वर जो पवित्र ॼण आहीं। यीशुअ दुष्ट आत्मा खे दड़को ॾेई चयईंसि, चुप कर ऐं इन मां निकिरी वञ। तॾहिं दुष्ट आत्मा उन माण्हूअ खे सभिनीनि जे साम्हूं पट ते किराए ऐं बिना नुक़सान पहुचाए उन मां निकिरी वई। इहो ॾिसी सभु ॼणा ताजुब करे हिक ॿिए खे चवण लॻा, इहा कहिड़ी सिख्या आहे? हे त अधिकार ऐं सामर्थ सां गॾु दुष्ट आत्माउनि खे बि हुकुम थो ॾे ऐं उहे माण्हुनि मां निकिरी थियूं वञनि। उन खां पोइ आसे पासे जे सभिनीनि इलाक़नि में माण्हू यीशुअ जे बारे में चर्चा करण लॻा। शमौन पतरस जी ससु खे ऐं ॾाढनि माण्हुनि खे ठीकु करणु। यीशु प्रार्थना घर मां निकिरी शमौन पतरस जे घर वियो। उते शमौन जी ससु खे ॾाढो बुखार हुयो। इन ते माण्हुनि उन जे लाइ यीशुअ खां विनती कई। यीशुअ उन जे अॻियां वञी करे बुखार खे दड़को ॾिनई। इन ते उन जो बुखार लही वियो ऐं उहा उथी करे उन्हनि जी सेवा करण लॻी। सिज लवण महिल माण्हू उन्हनि खे जंहिंजे अंदरि अलॻि अलॻि तरीक़े जूं बीमारियूं हुयूं यीशुअ ॾे वठी आया ऐं हुन हिक हिक जे मथां पंहिंजो हथ रखी उन्हनि खे ठीकु कयईं। ऐं ॾाढनि ई माण्हुनि मां दुष्ट आत्माऊं ईअं रड़ियूं कंदे निकितियूं कि तूं परमेश्वर जो पुटु आहीं। पर यीशुअ उन्हनि खे दड़को ॾिनई ऐं उन्हनि खे ॻाल्हाइण न ॾिनई, छोके उहे हुन खे सुञाणींदियूं हुयूं कि उहो मसीह आहे। प्रार्थना घरनि में प्रचार करणु। सुबुह जो सवेल ई यीशु उतां निकिरी करे हिकु सुनसान जॻह ते हली वियो ऐं भीड़ जी भीड़ हुन खे ॻोल्हींदी संदसि वटि आई ऐं हुन खे रोकण लॻी कि असांजे नगरनि मां न वञ। पर यीशुअ उन्हनि खे चयईं, मूंखे ॿियनि नगरनि में बि परमेश्वर जे राज्य जी ख़ुशख़बरी ॿुधाइण ज़रूरी आहे, छो त मां इन लाइ ई मोकिलियो वियो आहियां। हू यहूदिया क्षेत्रनि जे प्रार्थना घरनि में वञी प्रचार कंदो रहियो।